أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد والذين يؤذون المؤمنين والمؤمنات بغير ما اكتسبوا فقد احتملوا بهتانا وإثما مبينا صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیت کے ذریعے مسلمانن کے ایک خوبصورت تعلیم ॾिनी आहे त मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं जंहिंजे ज़बान खां ॿिया मुसलमान महफ़ूज़ रहनि। मुसलमान उहो आहे जेको कंहिंखे ईज़ाईंदो नाहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि ईअं फ़रमायो अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं जंहिंजे ज़बान खां ॿिया मुसलमान महफ़ूज़ रहनि। माना मुसलमान न हथ सां कंहिंखे ईज़ाईंदो आहे जो कंहिंखे ठूशो हणे, कंहिंसां अजायो विड़ी पवे, कंहिंखे बुझो या को अहिड़ो ग़लति इशारो करे जो उनजी बेइज़ती थी पए, दिलि रंज थी पए। न कि मुसलमान पंहिंजे ज़बान सां कंहिंखे रंजाईंदो आहे जो को अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाए, गार कढे, बुछड़ो को बुरो लफ़्ज़ उनजे साम्हूं उनखे चवे जो उनजी दिलि रंज थी पए। मुसलमान पंहिंजे हथ ऐं ज़बान खे महफ़ूज़ रखंदो आहे त जीअं कंहिं ॿिए खे तकलीफ़ न पहुचे। इहा हिकिड़ी एॾी ज़बरदस्त इस्लामी ख़ूबसूरत तालीम आहे त मुसलमान इस्लामी मुआशिरो तॾहिं बहितर थींदो जॾहिं हर हिकु ॿिए जे इज़त ऐं एतिराम जो लिहाज़ रखंदो। जेकॾहिं कोई कंहिंजो इज़त ऐं एतिराम ऐं लिहाज़ नथो रखे, ॿियनि खे बेइज़त करे ऐं पंहिंजी इज़त ठाहिण जे कढा या ॿियनि खे लताड़े करे पंहिंजो मक़ाम हासिल करण जे कढा, इहो इज़त ऐं इहो मक़ाम न हूंदो। इहा ज़िल्लत ऐं रुसवाई हूंदी जेका ॿियनि खे लताड़े करे हासिल कबी। इहो त आम हिकिड़ो पैगाम आहे, पर ख़ुसूसन जॾहिं कंहिं नेक माण्हूअ खे, कंहिं इज़त वारे माण्हूअ खे ईज़ाइबो आहे त पोइ उनजो बदिलो त अल्लाह तबारक व ताला जल्दी वठंदो आहे। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हीअं बि फ़रमायो मन आज़ाली वलियन फ़क़द आज़नतहु बिल हर्ब। गोया कि हदीस क़ुदसी आहे। अल्लाह तबारक व ताला ख़ुदि फ़रमाए थो त मुंहिंजे नेक माण्हूअ खे जेकॾहिं कंहिं ईज़ायो त पोइ मां उनखां बदिलो वठंदुसि जंग सां। माना अल्लाह तबारक व ताला नेकनि माण्हुनि खे जेको ईज़ाईंदो आहे त अल्लाह ताला उनजो बदिलो पाण वठंदो आहे ऐं फ़ौरन वठंदो आहे। उनजो मां हिकिड़ो मिसाल ॾियां। पीर साहिबु पंहिंजे किताब में लिखियो आहे त हिकिड़ो नेक शख़्स हो, बाज़ार में कंहिं कम जे करे वञे पियो। अचानक बरसाति पइजी वई त गप थी वई। साम्हूं हिकिड़ो हमराह अचे पियो पंहिंजे घरवारीअ सां गॾु। नई उन्हनि जी बि शादी हुजे, मुहबत जो जज़्बो उरूज ते हुजे, हू बि अचनि पिया, हीउ बि हेॾां ही बुज़ुर्ग पोड़ो शख़्स हो वञे पियो। तव्हां बुज़ुर्ग जे लफ़्ज़ मां शायदि सम्झंदा हूंदा त को वॾो को बुज़ुर्ग, को वली, कोई अछड़ीअ ॾाड़ीअ वारो बि बुज़ुर्ग सॾिबो आहे, को नेक माण्हू निमाज़ी बि बुज़ुर्ग सॾिबो आहे। मुआशिरे में जंहिंजी इज़त ऐं एतिराम वधीक हूंदी आहे उनखे बि बुज़ुर्ग सॾिबो आहे। त पीर साहिबु फ़रमाए थो त उहो बुज़ुर्ग रस्ते सां वञे पियो, बरसाति जो पइजी वई त गप थी वई। साम्हूं हिकिड़ी जोड़ी अचे पई, मर्द औरत पाण में, निकाह हुयो उन्हनि जो, उन्हनि जी मुहबत बि हुई। त हिन पोड़े शख़्स खां गप जे करे थोरो फिसरे पियो, बची पियो, पेर तेज़ीअ सां जो गप ते लॻो त फिणगूं थियूं। उन्हनि फिणगुनि मां कुझु फिणगूं उन औरत जे कपिड़नि ते लॻी वियूं। त मर्द ॾिठो मुंहिंजे औरत जे कपिड़नि ते फिणगूं गप जूं किनियूं लॻी वियूं त उनखे गुस्सो अची वियो। उन बुज़ुर्ग खे, नेक माण्हूअ खे बुरो भलो ॻाल्हाईं, अंधो आहीं, ॾिसी कोन थो, ईअं तो बसि घुमी, कपिड़ा विञाए छॾियई, पाण त बेकार असांखे बि किनो कई, घटि वधि ॻाल्हाईंसि। पछाड़ीअ घटि वधि ॻाल्हाइण सां हुनजी दिलि कोन ठरी, वेझो वञी करे हिकिड़ी थफाड़ हयईंसि तेज़ीअ सां।
हाणे हिन में हुन नेक शख़्स वीचारे जो ॾोह त कोन हो, गप जो थी पई त माण्हू ज़रूरु फिसलंदो आहे। चलो हिन बर्दाश्त कई, अॻिते हलियो ऐं हीअ वरी वापसि हलंदा घर ॾे विया। हू बाज़ारि पंहिंजे कम सां वञे पियो। हाणे नेक माण्हू अॻिते जॾहिं हलियो त बाज़ारि जे करे माण्हू बि चरी विया, हेॾे होॾे बरसाति जे करे खिंडड़ी विया, त बरसाति में पिसण खां बची वञूं, को काॾे खिंडड़ी वियो। त बाज़ारि में हिकिड़ो दुकानदार हो, खीर ॾहियूं ऐं बोतलूं खपाईंदो हो। उन वटि खीर हुयो, मौसम सर्द थी वई। हुन चयो त को अलाह जो को नेक माण्हू अचे त सदके तौर ते गरम गरम खीर जो प्यालो पियारियांसि, ख़ुदा करे को अहिड़ो नेक माण्हू अची वञे, ईअं मुंहिंजो खीर बि पूरो थी वेंदो, आख़िरी गिलास बचो आहे ऐं ख़राबु थियण खां बि बची पवंदो। हीउ पोड़ो शख़्स हुन जे दुकान ते जो पहुतो, हू बि इंतज़ार में हुयो, गरम गरम प्यालो खीर जो पियारियईंसि, वठी करे विहारियईंसि, एतिराम सां खीर पियारियईंसि। इहो पोड़ो शख़्स खीर जो प्यालो पी मथे निहारे करे चवणु लॻो त अलाह साईं, तूं बि बंदनि सां अजीब मामला कंदो आहे, कॾहिं चपाटूं तो कंध जूं हणाई त कॾहिं गरम गरम खीर जो प्यालो पियो थो प्यारे ऐं दिलि खे ख़ुशि करी। तुंहिंजी मर्ज़ी आहे, तुंहिंजे रज़ा में राज़ी आहियूं। हेॾां ईअं चयईं। हेॾां वरी हीअ जोड़ी जेका हुई मर्द औरत, इहे फिरंदा फिरंदा घर जॾहिं पहुता, घर जे दरवाज़े तां पेर रखंदे मर्द जो पेर उते फिसली पियो। पेर जो फिसलियो त जंग मरोटजी वई, अहिड़ीअ तरह सां किरियो जो जंग भॼी त पई पर किरियो। रड़ियूं दाहूं कूकूं, औरत खे खुखी वई त असांजो हे ॾाको किरण जहिड़ो कोन्हे, घर वारो ॾाको किरण जहिड़ो कोन्हे, ज़िंदगी गुज़री आहे हितां चढ़ंदा आहियूं। बसि ओ हुन जी पोड़े जी पिट खाई वई जंहिंखे हिन चंबो हयो। जेसि ताईं हिन पंहिंजे मर्द खे खणनि, हुनजे दाहुनि कूकुनि खां पोइ हुनजो इलाजु मुआलजो कनि, तेसि ताईं हुनजो दम परवास थी वियो। सभिनी माण्हुनि खे औरत जे रड़नि ऐं कूकुनि ते ख़बर पई, माण्हू अचे गॾु थिया। औरत पई रड़ियूं करे त हिनखे इहा पिट लॻी वई आहे हुन पोड़े जी जंहिंखे हिन चंबाट हईं। सभु माण्हू अचे हुन पोड़े वटि पहुता त तूं बि अहिड़ो आहीं जो माण्हुनि खे पिटींदो, भला हुन तोखे हिकिड़ो चंबो त हयो, ॿियो भला छा, माफ़ु करे छॾीसां, तुंहिंजे हिन पिट पारात जे करे हुन दर तां तिरकियो आहे, जंग त भॼी पियसि, चीचलाए मरी वियो, तूं बि सफ़ा सादो आहीं, ईअं त न करी आहे जीअं चइबो आहे मुआशिरे में चवंदा आहियूं हिक ॿिए खे। पोइ हुन पोड़े शख़्स चयो त भई ॻाल्हि इहा, मां पिट कोन हईं तमांसि, मां कोन हईं आहे पिट, न की हुनजे चंबे ते मां एतिरो को रंज कयो आहे, मां त पंहिंजे रब खे चयो त अलाह साईं तुंहिंजी मर्ज़ी, कंध जूं चपाटूं हणाई या खीर जा प्याला प्यारी, तुंहिंजी मर्ज़ी। सो असुलु सबबु हीअ आहे त इन मर्द जी आहे मुहबत औरत सां, जंहिंखे गप जी का फिणग लॻी त पंहिंजे औरत जे मुहबत में अची करे मूंखां बदिलो वरितईं, त पोइ बिल्कुलु मूंसां बि मुंहिंजे रब जी मुहबत आहे। हुनजो मूंखे चंबो हयो त मुंहिंजे रब बि मुंहिंजो बदिलो वरितो। पोइ रब जी मर्ज़ी आहे, बदिलो वठी छॾियईं, उहा हुनजी मर्ज़ी आहे। मां त हुनखे कोन धिको ॾिनो आहे, न के चंबो हयो आहे, न के पिट हई आहे। हर कंहिंजे मुहबत जो कमाल आहे। हुन पंहिंजे मुहबत जो बदिलो वरितो, मुंहिंजे रब मुंहिंजे मुहबत जो बदिलो वरितो। अदलो बदिलो आहे, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। सभु वञी ख़ुशि थिया, चुप थी विया। त वाक़ई इहा हक़ीक़त आहे त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान सचो, त अलाह साईं फरमाए थो, मन आज़ाली वलियन फ़क़द आज़नतहु बिल हर्ब, जंहिं मुंहिंजे नेक माण्हूअ खे ईज़ायो, मां उनखे ईज़ाईंदुसि जंग सां। त पोइ अलाह तबारक व तआला सां जेकॾहिं जंग थी पई त केरु खटंदो? सॼी दुनिया हेठि थी वेंदी, सॼी दुनिया हाराईंदी। इहो हिकिड़ो सबक़ु आहे तव्हां असांखे त दुनिया में कंहिंखे ईज़ाइबो नाहे, कंहिंखे बि न। हथा के रस्ते में वेंदे कॾहिं कुतो सुतो पियो हुजे न त उनखे बि लठे को ठुशो को भितर खणी उनखे बि न जाॻाइजे। का बकरी का रिढ का मेंह को जानवर को वेठो हुजे न उनखे बि थुॾो न आणिजे। को गॾ हो रोलू गॾ थींदा आहिनि रस्ते ते, साइड करे माण्हू गुज़री वञे, कंहिंखे बि न ईज़ाइबो आहे। हीअ त मख़लूक़ूं आहिनि ख़ुदा जूं, पर इंसान खे जेकॾहिं ईज़ाए थो वञे त पोइ त इंसान त वॾी अशरफुल मख़लूक़ात आहे। दुनिया में ईअं हूंदो आहे, कॾहिं कॾहिं को माण्हू हिकिड़ो मक़ाम हासिलु करणु चाहींदो आहे, पोइ कंहिं ॿिए जे इज़त जो लिहाज़ न रखंदो आहे, लताड़ींदो वेंदो आहे पंहिंजे मक़ाम ऐं मर्तबे खे मद्देनज़र रखंदे करे। ॿियनि जे इज़तुनि खे पामाल करे जेके मक़ाम हासिलु कबा आहिनि, इहे अॻिते हली करे ज़िलत ऐं रसवाई जो सबबु बणिबा आहिनि, इज़त ऐं ख़ुशनूदीअ जो ताज कोन बणिबा आहिनि। इन जे करे मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ खां, जंहिंजे ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि। पुरअमन मुआशिरो, ईअं हर माण्हू इन शइ जो लिहाज़ रखंदो त मुआशिरे में ईज़ा ख़तमु थी वेंदो, दिलनि जूं रंजशूं ख़तमु थी वेंदियूं,
मुआशरे में मुहबत उख़ुवत ऐं भाईचारो पैदा थींदो। अल्लाह तबारक व तआला शाला तव्हां असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।